सलाम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु तव्हांजी ख़िदमत में खणी आयो आहियां Realme 8 जी अनबॉक्सिंग। उम्मीद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। Realme 8 पाकिस्तान में 27 या 28 अप्रैल ते लॉन्च थींदी ऐं हीअ पहिरीं स्मार्टफोन आहे मिड रेंज में जेका तव्हांखे 5G ऐं उनखां अलावा इहे सभई फीचर ॾींदी जेके तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। त वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसंदा, उम्मीद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। अचो त शुरूआत कयूं। सभ खां पहिरीं Realme जी जेका फ़ोन आहे सुपर एमोलेड डिस्प्ले सां गॾु हिन में हिकिड़ो गेमिंग प्रोसेसर लॻल आहे Helio G95 या G95 ऐं उनखां अलावा हिन में 18 वोल्ट जी फास्ट चार्जिंग बि ॾिनी वई आहे 5000 mAh बैटरी सां गॾु। हिन खे खोले था वठूं, वधीक हिन जे बॉक्स में छा छा आहे तव्हांखे ॾेखारे थो वठां। दोस्तों, Realme 8 जो दॿो तव्हांजे साम्हूं आहे। हिन ते मथे साफ़ अखरनि में लिखियो पियो आहे Realme 8 5G। सो ही 5G वारी पहिरीं फ़ोन आहे जेका मिड रेंज में तव्हांखे मिले थी। हिकिड़े में G95 वारो प्रोसेसर लॻल आहे। सो हीअ आहे सभ खां पहिरीं सिलिकॉन ऐं कुझु पेपर गाइड, सिम इजेक्टर टूल ऐं उनखां अलावा कुझु मैनुअल गाइड्स। छॾे हुनखे केरु पढ़ंदो आहे, दूर वञी पाइनि। ऐं उनखां पोइ हेठि तव्हांखे मिले पियो हीउ स्मार्टफोन जंहिंजो लुक तमामु बहितरीनु आहे। सो हीउ ॾिसो तव्हां, डायनामिक ब्लू जे नाले सां हिनजो जेको कलर आहे हिन तव्हां कलर लाइ अचे त हीउ तमामु चमकणो ऐं शानदार कलर आहे। हिनखे करियूं था बूस्ट हिकिड़े पासे। जेसि ताईं चालू थिए तेसि ताईं असां दॿे में ॾिसूं था ॿियो छा छा आहे। चार्जर आहे जंहिंमें तव्हांखे टाइप C केबल मिले थी, वॾी महिरबानी Realme जी। ऐं उनखां अलावा हिन में तव्हांखे 18 वोल्टेज जी फास्ट चार्जिंग बि मिले थी जेका तव्हांखे पहिरीं ॿुधाए आयो आहियां। 18 वोल्टेज जो एडाप्टर आहे ऐं हिते तव्हां पंहिंजी ज़बान जेकी आहे सो सिलेक्ट करे हिनखे जीअं तव्हां स्टार्ट कंदो त अहिड़ो लुक तव्हांखे ॾींदी। जुमे ॾींहुं आहे 1 जनवरी जेको तव्हांखे ॾिसण में अचे पियो। बाक़ी पंचुअल डिस्प्ले आहे ऐं बेज़ल्स तमामु घटि आहिनि, तव्हां उनखे ॾिसो। मीडियाटेक जो डायनासिटी प्रोसेसर लॻल आहे। हिन में त गेमिंग वारी परफॉर्मेंस ऐं जेके एडिटिंग वारा ऐं गेमिंग वारा दोस्त आहिनि उन्हनि जे लाइ तमामु काराइती फ़ोन साबित थींदी। सो जेकॾहिं तव्हां वठंदो त यकीनन तव्हांखे वैल्यू फॉर मनी यानी मुल्ह में महांगी कोन मिलंदी। ठीकु आहे, हिन जो जेको डिस्प्ले आहे उहो बि सुपर एमोलेड डिस्प्ले आहे ऐं बेज़ल्स तमामु घटि आहिनि। वधीक तव्हां हिन जो डिस्प्ले ते चेक करे सघो था। ते अचो सेटिंग में ॾिसूं था छा आहे डिस्प्ले जे बारे में। 19 हर्ट्स ऐं ऑटो, मतिलबु त जेकॾहिं उस या काड़े में बि तव्हां हिन जी ॾिसंदो तव्हांखे उते बि साफ़ चिटी ॾिसण में ईंदी ऐं अखर वखर तव्हांखे सही नज़र ईंदा। ऐं पोयां जेका बैक आहे प्लास्टिक जी आहे। हिन ते जेको सो हथ जो जेके प्रिंट्स आहिनि, जेके चइजे निशान आङुरियुनि जा, उहे बि था वञनि। हिते तव्हांखे क्वाड कैमरा सेटअप यानी 4 कैमरानि वारो सेटअप मिले थो। हिकिड़ो LED फ्लैश आहे, हीअ तव्हांखे फिंगर प्रिंट स्कैनर वारो बटण मिले पियो ऐं हिते तव्हांखे सिम ट्रे ऐं उनखां अलावा हेठि तव्हांखे हेडफोन जैक बि मिले पियो टाइप C सां गॾु। सो सिम ट्रे खोले ॾिसिजे। वाह, हिन में तव्हांखे मेमोरी कार्ड जो सपोर्ट बि मिले थो। जेकॾहिं तव्हां MP3 में कार्ड कढी हिन में लॻाईंदो त गाना ॿुधी सघो था। मतिलबु त हिन में जेकॾहिं तव्हांखे मेमोरी जी ज़रूरत पए त पंहिंजी मेमोरी खे कार्ड लॻाए वधाए सघो था ऐं किथे डाउनलोडिंग कराइणी हुजे मेमोरी कार्ड कढी दुकान वारे खे ॾी फिल्मूं भराए सघो था। सो इहो सुठो आहे, हिकिड़ो फीचर आहे। ऐं बैटरी जी ॻाल्हि कजे त हिन में 5000 mAh जी बैटरी लॻल आहे जेका Realme ॿुधाए थी त तव्हां वटि 2 ॾींहं चार्ज हलाईंदी। उहो बि ॾिसे हलाए थी या न, फ़ोन अचे उनखां पोइ ख़बर पए। फ़िलहालु तव्हांखे उधारी अनबॉक्सिंग ॾेखारे रहियो आहियां। उनखां अलावा हिन में तव्हांखे 4GB 2 वेरिएंट मिलनि था। हिकिड़ो आहे 4GB, हिकिड़ो 128GB यानी 4GB रैम, हिकिड़ो 128GB स्टोरेज ऐं ॿियो आहे 8GB रैम, हिकिड़ो 128GB स्टोरेज सां गॾु। हिन जा मुख़्तलिफ़
प्राइज़िस ईंदियूं, के चवंदा 60,000, के चवंदा 70,000, पर वीडियो वाली सरकार जेकी आहे उहो तव्हांखे सही प्राइस ॿुधाईंदी 27 अप्रैल 2021 ते। कैमरा जी ॻाल्हि कजे त हिन में तव्हांखे 64 मेगापिक्सल जो क्वाड कैमरा सेटअप मिले थो। हाणे इहो न पुछियो त वाइट एंगल फलाणो फलाणो फलाणो, त असां तव्हांखे ॾेखारियां थो रिज़ल्ट अहिड़ी थींदी। वधीक फोटोग्राफर कोन आहियां ऐं मेगापिक्सल छा हूंदा आहिनि हुनजे बारे में मूं अॻु में वीडियो ठाहे छॾी आहे, तव्हां कुंड में क्लिक करे ॾिसी सघो था। ऐं उनखां अलावा हिन में तव्हांखे इहो रियलमी वाज़े कोन ॿुधायो आहे त कहिड़ो कैमरा केतिरा मेगापिक्सल जो आहे, पर ओवरऑल जेको सेटअप आहे उहो आहे 64 मेगापिक्सल जो। पर इन रेंज में जेकॾहिं तव्हांखे 64 मेगापिक्सल जो सेटअप मिले पियो त हिकु वॾी ॻाल्हि आहे, तमामु वॾी ॻाल्हि आहे। मिड रेंज में तव्हांखे इहे सभई फीचर मिलनि पिया ऐं अहिड़ो प्रोसेसर मिले पियो। उनखां अलावा जेकॾहिं वीडियो जी ॻाल्हि कजे त हीअ वीडियो रिकॉर्ड करण में कीअं हूंदी, काफ़ी सारा यूट्यूबर दोस्त मूंखां पुछंदा आहिनि। सो हीअ तव्हांजो वीडियो रिकॉर्ड कंदी 1080p में, हिन खां वधीक हिन में ऑप्शन कोन्हे। जेकॾहिं तव्हांखे 4K वग़ैरह में रिकॉर्ड करिणो आहे त तव्हां एक्सटर्नल का ऐप इंस्टॉल करे सघो था। सेल्फी जी ॻाल्हि कजे त सेल्फी में बि तव्हां 16 मेगापिक्सल जी कैमरा खे इस्तेमालु कंदे वीडियो 1080p ते रिकॉर्ड करे सघो था। मतिलबु अॻी जेकी पंचोल डिस्प्ले में कैमरा लॻियल आहे उन सां बि। ऐं उनखां अलावा हिन में बक़ाया फीचर त मूं तव्हांखे कोन ॿुधाया। LED लाइट आहे जेका कलर चेंजिंग वारी कोन्हे, जेको हाणे ॾिनो पियो वञे। ऐं उनखां अलावा हीअ 5G फ़ोन आहे। कॾहिं बि फ्यूचर में 2030 31 में जॾहिं बि असां 5G आई त तव्हां 5G जो मज़ो वठी सघंदो हिन फ़ोन खे इस्तेमालु कंदे। सो हीअ हुई अॼु जी अनबॉक्सिंग रियलमी 8 जी, जेका उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक करे छॾियो। को बि सुवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। मिलां थो तव्हां साॻी वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, बाय।